ॿिए पासे अव्हांखे आगाह कयूं मियासा भरिसां बेगारी केनाल में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो आहे। 4 ॾींहं अॻु नींगर अरसला कोरी बेगारी केनाल में ॿुॾी वियो हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। मियासा भरिसां बेगारी केनाल में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो आहे। 4 ॾींहं अॻु नींगर अरसला कोरी बेगारी केनाल में ॿुॾी वियो हो, जंहिंजो लाश मिलियो आहे। आगाह कयूं पिया मियासा भरिसां बेगारी केनाल में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो आहे। 4 ॾींहं अॻु नींगर अरसला कोरी बेगारी केनाल में ॿुॾी वियो हो, जंहिंजो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया मियासा भरिसां बेगारी केनाल में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ आयो आहे। 4 ॾींहं अॻु नींगर अरसला कोरी बेगारी केनाल में ॿुॾी वियो हो, जंहिंजो अॼु लाश मिलियो आहे। नींगर जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। तफ़सील वठंदासीं मियासा मां बशीर रिंद खां। बशीर आगाह कजो। जी बशीर आगाह कजो। बशीर आगाह कजो। नींगर जो लाश हथ अची वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? बेगारी केनाल में ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ अची वियो आहे। ॿीहर राब्तो कयो आहे मियासा में बशीर रिंद सां। बशीर आगाह कजो। जी सर, बिल्कुल मियासा भरिसां 4 ॾींहं अॻु मोहम्मद नवाज़ फुआरो वासी 7 वरनि जो नींगर अरसला कोरी बेगारी केनाल में ॿुॾी फौत थियो हो। वारिसनि पारां मुसलसिल ॻोल्हा बावजूद अॼु ॿारहे 1 बजे मुदम जो मक़ामी सूबनि ज़रिए बेगारी केनाल मां लाश हथ करे वरितो। नींगर जो लाश घर पहुचण ते वारिसनि में कोराम रखियलु आहे। ठीकु आहे बशीर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां करणु।